शिकारपुर ज़िले अंदर सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल शेड्यूल मुताबिक़ ज़िले जे सियासतदाननि तरफ़ां नॉमिनेशन फॉर्म वसूल करण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। उन सिलसिले में नरवा न्यूज़ जे CEO जावेद आहूजा अहम ख़बर बाबति आगाह कयो आहे त शिकारपुर जे ॿिनि क़ौमी ऐं टिनि सूबाई तकनि ते PPJUI नून लीग ऐं ॿियनि उम्मीदवार नॉमिनेशन फॉर्म वसूल करे वरिता आहिनि। ॼाण मूजिबि NA 192 शिकारपुर कशमोर वारी गॾियल तक ते PP जे शब्बीर अली पिजाराणी ऐं JUI जे डॉक्टर इब्राहिम जतोई ऐं मौलाना राशिद सुमरो समेत 16 ॼणनि फॉर्म वसूल कया आहिनि, जॾहिं त NA 193 लखी गुलाम शाह गढ़ी यासीन वारे तक ते PP जे ज़िले सदर आबिद हुसैन भयो, साॻई पार्टी जे शेरियार खान मेहर, गौस बख्श खान मेहर, हाजी अयाज अहमद मेहर ऐं JUI जे मौलाना अब्दुल्ला मेहर नॉमिनेशन फॉर्म वरिता आहिनि। शिकारपुर जे सूबाई तक PS 7 ते PP अॻवान इम्तियाज़ अहमद शेख, फराज़ इम्तियाज़ शेख, PTI जे आगा तैमूर पठान, JUI जे मौलाना अब्दुल्ला मेहर ऐं ॿियनि नॉमिनेशन फॉर्म हासिल कया आहिनि। ओॾां लखी गुलाम शाह खानपुर वारे गॾियल सूबाई तक PS 8 ते ताज़ो PP में शामिल थींदड़ आरिफ खान मेहर, गौस बख्श मेहर, कामरान मेहर, JUI जे आबिद हुसैन जतोई, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई, अमीर अली जतोई, मौलाना अब्दुल्ला मेहर ऐं ॿियनि फॉर्म हासिल कया आहिनि। ॿिए तरफ़ गढ़ी यासीन वारे सूबाई तक PS 9 ते PP तरफ़ां आगा सिराज दुरानी, नून लीग जे अज़हर हुसैन कमारियो, नईम अब्बास कमारियो, JUI जे राशिदुल्ला शाह अमरोटी, रफ़ीक अहमद शर ऐं मौलाना हुसैन अहमद समेत 5 उम्मीदवारनि फॉर्म वसूल करे वरिता आहिनि। नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त समूरा फॉर्म 22 डिसंबर वारी शाम 5 बजे ताईं जमा थी सघंदा, जॾहिं इन भेरे थींदड़ इलेक्शन में सॼे ज़िले अंदरि PP ऐं JUI उम्मीदवारनि विच में सख़्तु मुक़ाबिलो थियण जो इम्कान नज़र अची रहियो आहे।